नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं सिंधु ज़िले जी शुगर मिलनि अञा ताईं क्रैशिंग जो आगाज़ न कयो आहे, न वरी सालनि खां रहियल बकायूं अदा कयूं आहिनि। बकायूं अदा न करण सां गॾोगॾु कमनि जी अघु न वधाइण सबबि कमनि जी पोखाई कंदड़ ज़मीनदार परेशान हाल बणियल आहिनि। नाज़रीन इन हवाले सां असां सां चोर जमानी खां वीडियो लिंक ते मौजूदा मामूद सिद्दीक़ मेमन उनखां पुछूं था त कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुलु, तेलके शाबंदर जेको गुज़िरियल ज़रात जे हवाले सां तमामु बहितर इलाइक़ो आहे। हिते तेलके शाबंदर में बम्पर फसल जेके थियनि था उन में कमद ऐं सारियुनि जो फसल बम्पर थिए थो, पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां शुगर मिलनि वारनि जी नाइंसाफ़ियुनि जे करे हितां जो तक़रीबन आबादगार कमंद जो फसल करण ई छॾे विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सालनि खां दीवान ऐं लाड़ शुगर मिलनि ते हितां जे ज़मींदारनि जूं बकायूं बि रहियल आहिनि, उहे बि हेल ताईं मिली न सघियूं आहिनि। इन ई हवाले सां असां सां गॾु हितां तेलके शाबंदर जा मुख़्तलिफ़ ज़मींदार मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त कमंद जो रेट केतिरो मुक़ररु कयो वञे ऐं बकायूं घणे सालनि जूं आहिनि ऐं कॾहिं ॾिनियूं वेंदियूं, छा मिल वारनि केतिरा मामला हल कया आहिनि ज़मींदारनि जा। साईं असांजा 5 साल खां वठी पैसा रहियल आहिनि। शुगर मिल जेके आहिनि, लाड़ शुगर मिल आहे या दीवान शुगर मिल आहे, इन्हनि ते काफ़ी टाइम खां वठी असांजा पैसा रहियल आहिनि, बकाया मिलनि ई कोन था। हर साल चवंदा आहिनि त हिन साल कमंद ॾियो तव्हांखे पैसा बकाया ॾींदासीं, कमंद वठी था वञनि पैसा कोन था ॾियनि। कमंद जो रेट हिन वक़्तु घटि में घटि बि भला 300 रुपया त हुजणु खपे, छो जो हर शइ महांगी आहे। खंड जो बि रेट माशाल्लाह हींअर सुठो थो हले, 75 80 70 72 75 ताईं हले थो। असांखे इन हवाले सां 300 रुपया त रेट घटि में घटि हुजणु खपे। असांजो जेके शुगर मिलूं आहिनि असां वटि, लाड़ आहे, दीवान आहे, शाह मुराद आहे, इहे 3-4 शुगर मिलूं असां वटि आहिनि, जिन टिनी चइनी शुगर मिलनि 4-5 सालनि खां वठी असां ज़मींदार खे निंधड़गो करे मारे छॾियो आहे। असांजे 4-5 साल जा पैसा रहियल आहिनि, फ़र्क़ जा बि रहियल आहिनि, पर असांजी हिकिड़ी मिल ते मूर जा मूर बि रहियल आहिनि। जेके 130 रुपया हुआ न उहे बि असांखे अञा ताईं न मिलिया आहिनि। उनखां पोइ चयो वियो त 130 रुपया ॾियूं था, पोयां वरी जेको फ़र्क़ु हूंदो उहो अव्हांखे ॾींदासीं, उहो बि अञा ताईं रहियल आहे। इन जे लाइ कई इलाही चकर सुप्रीम कोर्ट में असांजे आबादगार बोर्ड जा मेंबर बि विया, सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस बि वरितो, उन्हनि बि हिननि खे पाबंद कयो, पर हिन महिल ताईं असांखे बकाया असां वारी न मिली सघी आहे। हे हर साल अचनि था त भाउ कमंद ॾियो, अव्हांखे पैसा ॾियूं था। हाणे असांजी कमंद अहिड़ी शइ आहे जेका असीं न ॾियूं त केॾांहुं करियूं। कमंद जनाज़े जी मिसल, जनाज़ो दफ़न करणो उहे, कमंद मिलनि खे ॾियणो उहे, पोइ असांजी मजबूरी आहे, पोइ जहिड़ो तहिड़ो हाल आहे बसि उनखे ॾियूं था। उन्हनि जी आसरनि ते मन पैसा ॾियनि, पर हिन ज़ालिमनि खे रहम को बि कोन ईंदो आहे। इन हिसाब सां असां कमंद पोखणी छॾे ॾिनो आहे। मुशरफ़ जे टाइम ते 60 रुपया खंड जो किलो हो, कमंद असांखां मिलनि 300 रुपया ख़रीद कयो हो। हींअर 75 रुपया 70-75 रुपया खंड जो किलो आहे, त कमंद जो असांजे हिसाब सां त 400 रुपया अघु थियणु खपे, पर जे 400 न थिए त 300 रुपया त थियणु खपे घटि में घटि। उन हिसाब सां भाण जी बोरी 2200 रुपया, यूरिया जी बोरी, डीज़ल चोट चढ़ी वियो, हर शइ महांगी थी वई आहे। काठी जेका कंहिं कम जी कोन्हे, बिना पैसनि जे थिए थी, उहा महांगी थी वई। उहा काठी 250-300 रुपया मण हले बि, कमंद जो रेट उते हले पियो। त गवर्नमेंट खे इमरान ख़ान साहिब ॻाल्हियूं त वॾियूं करे वियो, करोड़ नौकरियूं थो ॾियां, हे घर थो ॾियां, हे बंगला थो ॾियां। इहो कल्ह फवाद चौधरी ऐलान कयो त नौकिरी असां वटि हिकिड़ी बि कोन्हे। त असांखे अलाह जे हथनि में इहो अलाह कंदो अघु मिलंदो, पर लॻे कोन थो, मौला कंदो। असीं सुप्रीम कोर्ट खे बि चवंदा, असांजे जनरल चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे बि चवंदा त महिरबानी करे ज़मींदारनि ते रहम तर्स कयो वञे। उन्हनि जूं जेके बकाया आहिनि उन्हनि खे उहे मिलणु खपनि। कमंद जो रेट अहिड़ो रखी छॾियूं जो ज़मींदार कमंद पोखे छॾीनि न। 5-6 सालनि खां वठी रहंदा पिया अचनि। कहिड़ी कहिड़ी मिलनि जेके असांजे इलाइक़े जूं मिलूं आहिनि, दीवान आहे, लाड़ आहे, झोक आहे, ऐं पोइ जे कंहिं ते मूर जा पैसा न आहिनि त बोनस जा पैसा आहिनि, घणनि मिलनि ते मूर जा पैसा बि रहियल आहिनि। ऐं 172 पहिरीं कयूं, 2-2 साल अॻु में, पोइ 182 कयूं, पर ॾींहुं इहे ई 130 ऐं 140 रुपया था। बाक़ी दिलासा ॾियनि था त बाबा तव्हांखे ॾींदासीं, बसि पछाड़ी सीज़न में ॾियूं था, 2 महीननि खां ॾियूं था, महीने खां पोइ ॾियूं था, ईअं हलाए पछाड़ी जवाबु ॾेई छॾींदा आहिनि, पाण हलिया वेंदा आहिनि कोर्टनि में। त साईं असांखे नुक़सानु पियो, तंहिंजे करे असां कोर्ट में विया आहियूं। पोइ असांजा ज़मींदारनि जा बि जेके आहिनि वॾा नुमाइंदा, उहे वीचारा हलनि पिया, मजीद निज़ामानी साहिब वारा, हाजी मजीद वारा, ऐं पर हाणे कोर्टूं बि फ़ैसिला ॾियनि थियूं, पर उन्हनि ते बि अमल
को गवर्नमेंट कराए थो, गवर्नमेंट अमल कोन थी कराए, पोइ ईअं रहिजी विया आहियूं। हाणे कमंद बि असां कोन था करे सघूं, कमंद सुठो फ़सुलु आहे, पको फ़सुलु आहे, उन में गुज़ारो थिए थो, पर हिननि उन कमंद खे मिलनि वारनि मुर्गो ख़तमु करे छॾियो। असांखे ख़दशो आहे त नेठि इहो खंड जो बहिरान थींदो। हींअर 70 रुपया जेको खंडु आहे उहा बि असां ते असरु करे पई, पर इहा खंडु वरी 100 रुपया किलो थी वेंदी। असां माण्हू साॻियूं इहा वरी महांगी खंडु ख़रीद कंदासीं या ॿिए कंहिं मुल्क खां घुराईंदासीं, छो जो कमंद त असां पोखण जे मूंड में ई न आहियूं। कमंद पोखियूं था त अधु खां अधु वधीक असांखे नुक़सानु थो पए। तंहिंजे करे असांखे त असांजी अपील आहे गवर्नमेंट खे, गवर्नमेंट सिंध या कंहिं कमिशनर वारा जेके आहिनि उन्हनि जो कमु आहे वरी पोइ ऐलान न कनि, उन ते अमल कराइनि। ऐं सिंध गवर्नमेंट आहे, तंहिंखां पोइ हाई कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, चीफ मिनिस्टर सिंध आहे, या वज़ीर अज़म खे बि अर्ज़ु कयूं था, आर्मी स्टाफ साहिब खे बि अर्ज़ु कयूं था त उहे को हेठि हिननि खे हुकुम जारी कनि, जंहिंते अमल कनि, को असां ज़मींदारनि जो कुझु थिए। बाक़ी ॾिसिजे त कोन थो, बाक़ी पैसा त 4-5 सालनि जा रहियल आहिनि। ऐं महांगाइयूं तमामु घणियूं थियूं, हर महांगाई थी वई, साईं गुज़ारो ई कोन्हे। तेल वधी वियो आहे, भाड़ा वधी विया आहिनि, मज़ूरनि जी मज़ूरी वधी वई आहे, सभु शइ हिकिड़े तेल वधण सां सभु शइ वधी वई आहे। तेल जेको 2 साल अॻु में 70-75 रुपयनि थियो, उहो वञी ऐं 130 रुपयनि खे पहुतो आहे। त कलाक जेको ट्रैक्टर जो असां वटि 700-800 हलंदो, उहो हींअर 1400-1200 1400 हले थो, त किथां पूरो थींदी। हर आबादी ॿी बि खसारे में, पर भला ॿियुनि आबादियुनि मां वरी बि थोरो घणो गुज़र थिए पियो माण्हुनि जो। पर कमंद वारा त सफ़ा बसि इहे मिलनि वारनि ज़मींदारनि खे पीड़े ख़तमु करे छॾियो।